अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीं ॾिसी रहियो एस टीवी न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद खसा इलाक़ो जी रिपोर्ट मूजिब टाउन इंतजामिया काज़ी अहमद जी नाअहली खिलाफ दुकानदार अगवान हाजी लियाकत आराई, हाजी एजाज राहू, अब्दुल शकूर राजपूत, हरजीमल ठक्कर, उस्मान मेहर बेन जी अगवानी में रेडियो बाजार, पुरानी बाजार, शाही बाजार समेत मुकम्मल कारोबार बंद करे पुरानी बाजार का प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं एहतजाजी रैली कड़ी मुजाहरो कयो वियो। टाउन इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाजी कई हुई। दुकानदार चयो त टाउन इंतजामिया काज़ी अहमद जी नाअहली जे करे हर ॿिए जे ॾींहुं गटर उथलण कर रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। गंदो पानी बाजार में बीहण करे कारोबार सख्त मुतासिर थी वियो आहे ऐं बदबू सबब साह खे सख्त तकलीफ़ थी रही आहे, पर केर बि नोटिस वठण लाइ तैयार नाहे। हिननि मुतालबो कयो त नाअहल टाउन इंतजामिया ऐं एड मिनिस्टर खे हटाइण, गटरनि जो गंदो पानी निकाल कराइण, सफ़ाई कराए ॾिनी वञे।